तॻिया अञा ताईं मां ख़ुशख़बरी नाहे ॿुधी। छोरे जो ढींगो ढेरी थियो जा न? बाबा बाबा सही मां वेठो आहियां न। मुंहिंजे हूंदे तव्हांखे कंहिं बि क़िस्म जे उल्के करण जी ज़रूरत ई कान्हे। इन छोरे जे पोयां पूरा 4 माण्हू छॾिया अथुम। उहे अहिड़ा त छोरा उस्ताद आहिनि। छोरे खे न बाबा हिकिड़ी चीभट ॾिनऊं। छोरे जा चीकट निकिरी वेंदा, चीकट ची ची ची। तॻिया खान मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं हिन दफ़े नाकामी थी न, मुंहिंजो तोतां बि भरवसो खॼी वेंदो। बाबा साईं मूं अर्ज़ु करे छॾियो न। इहे जेके 4 छोरा आहिनि न, अहिड़ा त तोपची आहिनि। लेकिन सुईअ जे पाखड़े मां बि फ़ैर कंदा न, त हुननि जो फ़ायर घुसंदो ई कोन्हे बाबा। त पोइ इहा ख़ुशख़बरी केॾी महिल थो ॿुधाई? मुंहिंजो तसुर अंदरि सड़ियो पियो आहे। तॻिया खान जल्दी ख़ुशख़बरी ॿुधाए त मुंहिंजो हियांउ ठरई। बाबा देर वरी छाजी? मिंटनि जा फ़ैसिला ॿुधंदो, मिंटनि जा। होॾा मौलवी साहब निकाह पढ़ाईंदो, निकाह पढ़ाए बसि कंदो, असीं ख़ुशीअ में कंदासूं हवाई फायरिंग। असांजो हिकिड़ो अमरा निशानो झलियो बीठो हूंदो। निकाह पूरो, हेॾां फायर शुरू, सुल्तू पूरो। ओ हिते रखीस जान जा पुट। तूं पंहिंजो कमु मोकिलाए त मां पंहिंजो कमु मोकिलायां। कैसेट जा हमेशह माण्हू 2 पासा ॿुधे ऐं ॿुधण खां पोइ आराम करे। बाबा साईं तव्हां सही फरमायो त कैसेट जा वाकई 2 पासा ॿुधणु खपनि। हाणे मां इहो अर्ज़ु पियो कयां, तव्हां पंहिंजे कम खे उकलायो त हीअ ख़ादम ॿिए धंधे सां लॻे। हाणे इजाज़त आहे बाबा। बाबा मां उतां किथे खटू रखाए छॾियो। मौलवी साहब बि अची वियो आहे। बाक़ी इहे पताशा त घुटे था विराईंदा पर पुट घोटतनि खे मानी त असां खाराईंदासीं न, छो त असांजी इहा सकाफ़त आहे। न बाबा, इहो त सालार खान मनो करे छॾियो। तव्हां सिर्फ़ु चांहि जो बंदोबस्तु कजो, बाक़ी मानी अची वली में त सभु गॾिजी खाईंदासीं। हा त पोइ ठीकु आहे, खीर खंडु चांहि जो बंदोबस्तु कयो अथई न। कन इन वक़्त ते चवंदे बाबा खंडु कोन्हे का। ओ बाबा मूं सभु कमु करे छॾियो आहे, तूं परेशान न थी। इहे कमु मुंहिंजा आहिनि। अलाह कंदो महिमाननि खे का बि शिकायत न मिलंदी। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।